अॻूणे घरू वज़ीर ऐं आसिफ़ ज़रदारी जे अॻूणे वेझे साथी डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा हिकु भेरो ॿीहर आसिफ़ ज़रदारी सां दोस्तीअ जो इशारो ॾेई छॾियो आहे। 2015 में कावड़ियल डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पंहिंजे दोस्त ऐं पंहिंजे बिज़नेस पार्टनर आसिफ़ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ते सियासी ऐं ज़ाती इल्ज़ाम हया हुआ। हिक साथी जी गिरफ़्तारी ते हुन बदीन में पुलिस थाणे जे अमले सां मुबैना तौर ते बदतमीज़ी कई, जंहिं बाद पुलिस गिरफ़्तारी लाइ संदसि घर जो घेराव कयो हो। पोइ फरियाल टालपुर वाज़े कयो हो त हू न वज़ीर आहे न ई वटि सरकारी ज़िम्मेवारी आहे। हू रुगो सियासी मामला ॾिसंदी आहे, इंतज़ामी मामलनि सां संदसि को वास्तो न आहे। हाणे डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा चवे थो त आसिफ़ अली ज़रदारी सां ॿीहर दोस्ती थी सघे थी, पर बदीन में वेठल चोरनि सां नथी थी सघे। टंडे बागे में रैलीअ खे ख़िताब कंदे हुन चयो त आसिफ़ ज़रदारी सां इख़्तिलाफ़ MQM सां इतिहाद ते थिया हुआ। GDA अॻुवाण वधीक चयो त बदीन ज़िले में ज़रदारी जो चोर टोलो मूंखे हाराए नथो सघे। होॾां बदीन जी सियासत में अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम ऐं मुस्लिम लीग फंक्शनल बि असर रसूख़ रखे थी। डॉक्टर मिर्ज़ा लाइ अरबाब ग़ुलाम रहीम सां इतिहाद नामुमकिन त नाहे, पर ॾुखियो ज़रूर आहे, जॾहिं त मुस्लिम लीग जा दर बि हेल ताईं डॉक्टर मिर्ज़ा लाइ बंदि पियल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk